उमर पीरज़ाद जी तरफ़ हलंदासीं ऐं शाइरीअ में रागदारीअ जा अंसर बि थींदा आहिनि। अमर जेकॾहिं अयाज़ जे गज़ल खे असां हारमोनियम ते खणी अचूं ऐं उनखे हिकु गायक जे तान मां गुज़ारियूं ऐं पोइ उन मां जेका रागदारी जनम वठे थी, तव्हां अयाज़ जे गज़ल में जेका रागदारी जो अंसर आहे उनखे कीअं था महसूसु कयो? महिरबानी ख़ालिद, मां तव्हांजे सवाल ते अचां पियो। उन खां अॻु में मां थोरो इहो चवां त शेख अयाज़ जहिड़ो जेको जीनियस शाइर आहे उनखे असां सिन्फ़नि जे ढिंगरनि में फासाए नथा सघूं, छो त उहो अहिड़ो शाइर आहे जंहिं बि सिन्फ़ में लिखियो आहे उहो बाकमाल लिखियो आहे ऐं उन हर सिन्फ़ में लिखियो आहे ऐं हर सिन्फ़ में घणो लिखियो आहे। पर जीअं त असांजो मौज़ू गज़ल आहे, इन लाइ मां गज़ल ते ॻाल्हाईंदे जीअं दोस्तनि चयो त अयाज़ जो जेको पहिरियों मजमूओ हो भंवर भिरे आकाश, उन में जेके अयाज़ जा गज़ल आहे उन में फ़ारसीअ जो असरु आहे, पर उहे तमामु ख़ूबसूरत गज़ल आहिनि। क़दम क़दम ते हुजूम में रिंदा, नज़र नज़र में शराब खाना, करे वियो केरु बारिश में खुमार आलूद थिया ज़माना। ऐं उन खां पोइ जेके अयाज़ जा किताब था अचनि, कीजो बीजल ॿोलियो विजूं वसण आयूं, उन में ठेठि सिंधी गज़ल असांखे अयाज़ मिले थो ऐं उहो गज़ल जो अयाज़ जो ॼण त पीक वारो आहे। अयाज़ जे गज़ल जी जेका ख़ासि ॻाल्हि आहे त हुन में स्पॉन्टेनियस ओवरफ्लो ऑफ इमोशन, हुन जी जेका रिदम आहे हुन जे इज़हार में उनजो असलूब सादो ऐं फ़िक्र गहरो आहे। ऐं इहो गज़ल जो उरूज आहे त तव्हां फ़िक्र अंगेज़ ॻाल्हि सादे लहजे में करे वञो, इहो अयाज़ जो कमाल आहे। उन में अयाज़ जी जेका गज़ल जी ख़ूबी आहे उहा उन जी मौसीक़ी आहे, जेका इंट्रेंसिक म्यूज़िक आहे अयाज़ जे लफ़्ज़नि में। जेका तव्हां मौसीक़ीअ जी बि ॻाल्हि कई त मां सम्झां थो त भिटाईअ जे शाइरीअ खां पोइ दुनिया जे जेकॾहिं कंहिं शाइर में सभिनि खां वधीक मौसीक़ी आहे त उहा शायदि शेख अयाज़ में आहे। ऐं उन में तव्हां ॾिसो त हुन जा जेके रिपीटेशन ऑफ वर्ड्स तो हू गज़ल में इस्तेमालु करे। मिसाल हुन जो शेर आहे, हाओ आऊं गुनहगार गुनहगार गुनहगार, मूं प्यार कयो प्यार कयो प्यार कयो प्यार। त तव्हां इहो ॾिसो त गुनहगार खे बि रिपीट थो करे, प्यार खे बि रिपीट थो करे। या थी अमल तास तां कूक कोयल करे, हू परे या परे या परे या परे। ऐं ॿी जेका हिकु इहा रिपीटेशन, ॿी अयाज़ जी ॻाल्हि उन में वरी तवील रदीफ़ जेके उहो इस्तेमालु थो करे, के ॾींहं हुया जो नींहं हुया ऐं कंहिंजी सूंहं विरूंहं हुई, न रही न रही न रही अला, गुज़री बि वई गुज़री बि वई। त हाणे तव्हां इहो ॾिसो त उहो रिपीटेशन वरी तवील बहर गुज़री बि वई गुज़री बि वई। ऐं जीअं दोस्तनि चयो त हुन जी जेका शाइरी आहे उन में इनकलाबी शाइरी हुजे, रोमानवी शाइरी हुजे, उन में उन जो भरपूर इज़हार आहे। तूं चओ न कुछां तूं चओ न लुछां, पर तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछां, तूं कंहिं कंहिंखे ख़ामोश कंदे ऐलान हज़ारे मान रुगो। ऐं इहा जेका मौसीक़ीअ जी तव्हां ॻाल्हि कई त मां सम्झां थो त शेख अयाज़ जो जेको गज़ल आहे उहो जेकॾहिं ॻायो वञे, ऐं घणो बावजूदि इन जे त अयाज़ जो गज़ल तमामु घणो ॻायो वियो आहे, पर जेकॾहिं उहो अञा घणो ॻायो वञे त इहो अनवर अबड़े ताज़ो काविश मैगज़ीन में इहो लिखियो बि आहे त अयाज़ मेले वारा जेकॾहिं हर साल शेख अयाज़ जी नई शाइरी ॻाइनि ऐं उन में मां सम्झां थो जेकॾहिं गज़ल हुन जो ॻायो वञे ऐं गॾोगॾु नवनि फ़नकारनि जा गज़ल बि ॻाया वञनि त इहो कॉन्सेप्ट ई ख़तमु थी वेंदो त को सिंध में ॾात जो डुकार आहे। छो त अयाज़ जी मां हिकिड़ी इहा बि ॻाल्हि कंदो हलां त जेका कंटेम्पररी पोइट्स आहे अयाज़ जे दौर में, उन में शमशेर उल हैदरीअ जो तमामु ख़ूबसूरत गज़ल आहे, तुंहिंजे नेणनि में जो निहारे वियो ॼण त सिंधूअ जे ॿिए किनारे वियो। या इमदाद हुसैनी, तनवीर अब्बासी, नियाज़ हुमायूं, वफ़ा नातन शाही तमामु ख़ूबसूरत गज़ल गो शाइर आहे। ऐं त मां इहो सम्झां थो त इहो जेको अयाज़ ऐं हुनजे कंटेम्पररी शाइरनि जो गज़ल जो विरसो आहे इन खे संभालींदे 90s खां पोइ सभिनि खां घणी जेकॾहिं का सिन्फ़ लिखी वई आहे सिंधी शाइरीअ में त उहा गज़ल आहे। ऐं उन में तव्हां ॾिसो त अयाज़ जानीअ जो गज़ल एॾो फ़िक्र अंगेज़ आहे। हे जेको सॼो पैनल वेठो आहे इहो गज़ल जा सभु ख़ूबसूरत शाइर आहिनि। अयाज़ जानी थो चए
ही केरा मुसाफ़िर जेको पुछे नथो, ही पंध जुस्तजू या धोखो पुछे नथो, उन जी वफ़ा ते आंगुर खणजो न रहबरो, जो माग जो अव्हां खां रस्तो पुछे नथो। त मां सम्झां थो अयाज़ जे ऐं उन जे कंटेम्पररी शाइरनि जो आशीर्वाद वेठी जेको सिंधी शाइरी या गज़ल जो पंधु कयो आहे, उन में उन्हनि अञा इन सफ़र खे अॻिते वधायो आहे ऐं अञा वधीक सफ़र कयो आहे। महिरबानी अमर, जीअं तव्हां पंहिंजी गुफ़्तगू में क़ौमी इनकलाब जी ॻाल्हि कई, इसहक़ ख़ालिद रुख़सत जी जी अमर, तव्हां नौजवाननि खे मुतासिर करण जी जेका सवाल कयो त अयाज़ नौजवाननि खे केतिरो मुतासिर कयो, त मां पंहिंजो हिकिड़ो मिसाल ॾियां त अयाज़ जो गज़ल एॾो पावरफुल आहे जो मूंखे सिंधी शाइरीअ में आणण वारो अयाज़ जो गज़ल हो। इहो अयाज़ जो गज़ल हो, सखी पिया खे मिली त चइजांइ चांदनी तो सिवा न थींदी। इन में जेका जादू हो इन्हनि लफ़्ज़नि में, इन शाइरीअ ॾे असांखे आंदो ऐं इहो इंस्पायरेशन पैदा कई त शाइरी क्रिएट कयूं ऐं इहो शाइरीअ जो इहो गज़ल वॾे में वॾे हुन में आहे। मुफ़ाइलातुनि 4 मुफ़ाइलातुनि ते लिखियल आहे। असां शुरूअ में ई अहिड़ा गज़ल लिखिया 4 मुफ़ाइलातुनि ते, त अयाज़ जे गज़ल खे फॉलो कयूं, त इहो माना अयाज़ जे गज़ल जी अट्रैक्शन ई त असां नौजवाननि खे हुन मुतासिर कयो। ॿी हिकिड़ी ॻाल्हि जेका आहे, जेका नौजवाननि खे अयाज़ मां सिखणु घुरिजे, त अयाज़ जो तव्हां गज़ल पढ़ो त हुन में तव्हांखे उरूज़ महसूसु न थींदो, हुन में तजरीदियत महसूसु न थींदी। त जेतिरो गज़ल खे गहरो कबो फ़िक्री लिहाज़ खां, ऐं जेतिरो हुनखे इज़हार में सिंप्लीफाई कबो, ओतिरो गज़ल पंहिंजो असरु छॾींदो। ॿी जेका मौज़ूअनि जी ॻाल्हि निकिती, त अयाज़ जे माना गज़ल में सभई मौज़ू शामिलु कया ऐं अदीब जे हिकु बावकार किरदारु जेको समाज में आहे, उन ते अयाज़ जी हिकिड़ी वॾी स्ट्रगल आहे, उहा नसर में बि ऐं नज़्म में बि। अॼु इहे जेके तव्हां फेस्टिवल्स था ॾिसो, इहो अदीब जो जेको हिकिड़ो मक़ाम तय थियो आहे, इन जो बुनियादु विझंदड़ मुंहिंजे ख़्याल में शेख अयाज़ जो नसर ऐं शाइरी ऐं उन जो इज़हार उन गज़ल में बि कयो। ही अणॼाण ॼाणूं, ही बेसम्झ सम्झूं, भरी बज़्म में मूं अकेलो गुज़ारियो।